अॼु ताईं अहिड़ो को मर्द ई नाहे मिलियो शादी लाइ महविश खे कहिड़ो मर्द घुर्जे। महविश हयात समेत ॿियूं बि अहिड़ियूं फनकाराऊं आहिनि जिन जी अॼु ताईं शादी नाहे थी या हुननि ॼाणे वाणे शादी नाहे कई, पर उहे फनकाराऊं चवंदियूं आहिनि त शादी त खेनि करणी आहे, पर अॼु ताईं हुननि खे अहिड़ो को मर्द नाहे मिली सघियो। महविश हयात बि हिकु मक़बूल अदाकार आहे ऐं डिघे वक़्त खां इंडस्ट्री में नज़र ईंदी रही आहे, पर हुनजी शादी थी नाहे सघी। हुनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि, उहो सवाल महविश खां थींदो रहियो आहे। घणियूं फनकाराऊं त अहिड़े सवाल खां लवाए वेंदियूं आहिनि, पर महविश हयात जहिड़ियूं दिलेर फनकाराऊं खुलियल नमूने वाज़े ॿुधाए छॾींदियूं आहिनि। महविश हयात चवे थी त हुन कंहिं मर्द लाइ के ख़ासि पैमाना त नाहिनि रखिया, पर मर्द अहिड़ो हुजणु घुर्जे जंहिंजो कद डिघो हुजे। महविश घणो करे फहद मुस्तफ़ा ऐं हुमायूं सईद सां कमु कयो आहे। हू ॿई संदसि सुठा दोस्त थी सघनि था। उहो ई सबब आहे जो महविश चयो त मर्द में उन्हनि ॿिन्ही जहिड़ियूं ख़ासियतूं हुजनि। अदाकारा कंहिंसां लाॻापन ऐं राब्तनि जे हवाले सां चयो त मां उन खां अॻु 100 भेरा उहो सोचींदी आहियां त मां महविश हयात आहियां, उन जे करे मूंखे अहिड़े कंहिं बि शख़्स सां ई लाॻापा रखणा आहिनि जेको मुंहिंजे हिसाब सां घुर्बल हुजे। हुन फनकारा लाइ ख़ूबसूरती ऐं भूरो रंग का अहमियत नथी रखे, हू बसि सुठे मयार जे नौजवान जी ॻोल्हा में आहे। महविश मूजिबि शादी न थियण जो उहो ई सबब आहे जो खेसि अहिड़ो को मर्द मिलियो ई नाहे। फनकारा जे मदाहनि मां केतिरा ई अहिड़ा हूंदा आहिनि जेकी साणसि शादी करणु चाहींदा हूंदा, ऐं उहो ई सबब आहे जो संदसि वीडियो वायरल थी रही आहे ऐं घणनि खेसि शादी जी ऑफर बि कई आहे त महविश सां मां शादी करण लाइ तयारु आहियां। अदाकारा जी घरनि खे उमीद आहे त खेसि जल्द को सुठो छोकिरो मिली वेंदो।